अर्ज क्यों में त अल्लाह तुझो आसरो असी आयूं तो आधार सुहन तो साईं के हादी हमद हज़ार मौला लाहे मुल्क ता तू डचा दुख दुकार सभई ज़िला सिंध जा कर मालिक मायादार कराची में करोड़न जा थियन कारोबार ठटे के ठाहू का दे राज का रोजगार मिठी ऐं थर वारन ते वसाए बरसातूं बेशुमार भिजने भिटू उमर कोट जूं धन चारन धनार शादी पली जा शाद कर हारी ऐं जमींदार सांघड़ ऐं संजोरे जी तू साहड़ लह संभार सुख्या कर सिजावल जा माण्हू साहिब रब सतार आबाद रख हैदर आबाद के ए ॾेहन जा ॾातार नवाब शाह नौशोरो में वधाए छॾ वापार कंडियारे ते करम तुंहिंजा बेशक आहिनि बरक़रार पीर ॻोठ प्रियाले ऐं लहो सखर जी का सार कोटड़ी ते करम कर वधाए जाम शोरे जी ॼमार दादू राधण बाडर जा पुख्ता कर पवार खैरपुर नाथन शाह ॾे कर खैरो बारी हटाएंसि बार गाही महेसर जोही ऐं जागीर में थियनि अणखुट अन्न अबार ग़ैबी तेरे गड़तल जी पारत थई पालनहार लालू राम का लाड़काने ते परटेन पंहिंजा प्यार त मुहन जो दड़ो घुमण अचनि भले माण्हू मज़ेदार वॻण वार वारनि खे बि जझो ॾियनि जबार कंबर शहदाद कोट ते वसाए रहमत जा वसकार ॾहेर ॻोठ जा ख़ुशि ॾिसां इहे भाग्या ऐं भोतार फज़ुल कर फोलड़े ते थियनि थड़ी ते थदकार छाजड़ी ते कर छांव वसाए मेहर घणी मुख़्तियार राज़ी थी रते देरे ते पाक परवरदिगार शिकारपुर खे शोहरत ॾे जंहिंजा आला आहिनि आचार जेकब आबाद ऐं झटपट जा ॿाॾाइनी था मुबारकपुर जा मालिक साईं पुख्ता कर पवार लतीफ़ सरकार भी इहा ई कया अकबर चांडिया पुकार त साईं में सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।